ए हाजी साहब वेहो वेहो। ए रहीमा बेठी कुजा लाए ॾिस हाजी साहब आयो आहे हुन लाइ चांहि बांहि काढ़िया। हाँ हाँ चांहि मां करे थी। बाबा अला ना बाबा मूंखे चांहि बांहि जी का बि ज़रूरत न आहे, चांहि आउं पी आयो आहियां। आउं त रुगो इहो पुछण आयो आहियां तव्हांखे हिते कंहिं क़िस्म जी तकलीफ़ त न आहे? जेका शइ खपंदव मूंखे हुकुम कजो, मां आहियां भूलो आहे। ए हाजी साहब ए आंजे हूंदे असांखे कहिड़ी तकलीफ़? ए ही त आंजा वॾा वार जो असां ग़रीबनि ते नज़र रखी आहे। बाबा हाणे सुबुह खां वठी तुंहिंजो पघार बि चालू आहे, भला जे तोखे कुझु पैसनि जी ज़रूरत हुजे त उहा बि मां एडवांस ॾियण लाइ तयारु आहियां। जे घुर्ज पवई न त हिजाब न कजे, ए भूलो छा जे भूले खां वठी वठिजे। ठीकु आहे साईं। अला न बाबा तूं को बि फिक्र न कर, ग़लती न कर। ऐं तोखे एतिरो कुझु ॾींदुसि जो तूं बेफ़िक्र थी। हाणे त ख़ुशि आहीं न? ए साईं असां घर में 3 माण्हू आहियूं, असांखे एतिरी पघार ॾिजां जो असांजो गुज़र सफ़र थी वञे। पोइ माशाल्लाह मूंखे देरि पई थिए ऐं पोइ इजाज़त। ठीकु आहे। माणिक पी मुझे माणिक जी का ख़बर पई? कुझा ॿुधायां तोखे? मूंखे सही ॿुधा, जल्दी ॿुधा, कुझा थियो? माणक सां जेके खुलासे गॾु हुया त उन्हनि जी ख़बर पई आहे त वो भारतीय जेल में आहिनि। ऐं असांजो माणिक? माणक जी का बि ख़बर कान्हे त किथे आहे। ये तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी? ऑफिस में जेको मूं ॾिठो, जेको सुणियो, आउं तोखे उहो पियो ॿुधायां। न न ये कोन हूंदो, जरूर मुझे माणिक ॿिन्हिनि भेड़ो हूंदो। अलाह ईअं करे बाक़ी मूंखे माणिक जी उम्मीद घटती लॻे। मांझियो तोखे पक भली घटि हुजे, पर मुंहिंजी दिलि चए थी त मुंहिंजो माणिक ज़िंदा आहे। आऊं ज़रूर पंहिंजे घर मोटी ईंदो, पंहिंजे अमर सां मिलंदो, अची ज़रूर मिलंदो। राणी मां माणिक जे लाइ रोज़ ऑफिस जा चक्कर लॻाईंदो आहियां। मुंहिंजी छुट्टी खुसी वई आहे, इहा उमेद अची बीठी आहे त सभिनि जी ख़बर पइजी वई आहे त माणिक जी बि ख़बर पइजी वेंदी। पर अॼु साहब ऑफिस में चयो त कुझा चयई? चई त मूंखे लॻे थो त माणिक जी उमेद घटि आहे। वो हिन जहान में न आहे। न ये कोन हूंदो। सभ खां ख़बर मां खे पवंदी आहे, ऐं मुंहिंजी दिलि चए थी त मुंहिंजो माणिक ज़िंदा आहे। कहिड़ा पुछंदे पूर तूं, कहिड़ा ॾिसंदे सूर तूं,
मुझे हिनड़े लाड़ जा दरिया जे पछाड़ जा। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।